ॾखण वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते हमले जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी फोर्स जी जवाबी कार्रवाई में अपघाती हमलो कंदड़ समेत भारतीय हिमायती 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब भारतीय सरपरस्ती हेठ सरगर्म फितना ख़ारिज दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस जे चेक पोस्ट के निशानो बणाइण जी कोशिश कई। एहलकारनि वक्सर कार्रवाई कंदे बारूद सां भरियल गाड़ी चेक पोस्ट खां ॿाहिरि तबाह करे छॾी। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में अपघाती बमबार समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। बलोचिस्तान में CTT ऐं पुलिस जी सलाहियत वधीक बहितर करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी सदारत हेठि आला सतह इजलास। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त बलोचिस्तान में जटादार अमन क़ाइम करण लाइ वफ़ाक़ी सरकार हर मुमकिन सहकार कंदी। सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में जदीद टेक्नोलॉजी, बहितर इंटेलिजेंस ऐं मज़बूत हिकमत अमली अणिटर आहे। सदर डोनाल्ड ट्रंप अमरीकी फ़ौज खे ईरान ते हिकु ॾींहुं लाइ हमला रोकण जो हुकुम ॾिनो आहे। अमरीकी न्यूज़ वेबसाइट जी दावा। रिपोर्ट मूजिब ट्रंप गुज़िरियल राति फ़ौज खे ईरान ते हमला न करण जो हुकुम ॾिनो, जंहिंखां पोइ 2 हफ़्तनि खां हलंदड़ हमला रुकिजी विया। ट्रंप जे ख़्याल में ईरान ते वॾे हद ताईं दबाउ पइजी चुको आहे। अमरीकी सदर ट्रंप जंग में उलझण बदिरां सफ़ारतकारी खे मौक़ो ॾियणु चाहे। सदर ट्रंप जो चवणु आहे त ज़रूरत पवण ते ईरान ते हमला जारी रखी सघजनि था। पाकिस्तान इनकलाब पारां इस्लामाबाद मुफ़ाहिमती याददाश्त जी भञकणी खां पोइ 200 खां वधीक अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। पाकिस्तान इनकलाब जे तर्जुमान जनरल हुसैन मोहब्बी जो चवणु आहे त ईरानी हमलनि में 200 खां वधीक अमरीकी फ़ौजी मारिजी विया ऐं ज़ख़्मियुनि जो अंग तमामु घणो आहे। अमरीकी फ़ौजनि जे मार्चनि बाबति वाशिंगटन जा अंग अखर सरासर कूड़ा आहिनि। ईरान ख़िते में अमरीका 8 फ़ौजी अॾनि ऐं 20 हिफ़ाज़ती शेल्टर्स ते हमला कया। अमरीकी हुकूमत साफ़िन खे तबाह थियल अमरीकी अॾनि जो दौरो कराई। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सऊदी परॾेही वज़ीर शहज़ादा फैसल बिन फरहान सां फ़ोन ते राबितो। परॾेही आफ़िस जे तर्जुमान जो चवणु आहे त ॿिन्ही परॾेही वज़ीरनि विच में ख़िते जी हाणोकी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे-वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार जारी रखण ते अज़म। ॿिन्ही अॻवाननि सफ़ारतकारी ॻाल्हियुनि जी तसलसल जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। भारतीय नौजवाननि मोदी सरकार खे झुकाए छॾियो। तालीम वारे वज़ीर धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा ॾेई छॾी। पेपर लीक स्कैंडल खां पोइ काकरोच जनता पार्टी जी तहरीक भारतीय इंतहा पसंद वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे वाइड़ो करे छॾियो। तालीम वारे वज़ीर धर्मेंद्र प्रधान जी इस्तीफ़ा मंज़ूर। काकरोच जनता पार्टी तरफ़ां इस्तीफ़ा जी आजा कंदे एहतजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। मुख़ालिफ़ धुर अॻवान राहुल गांधी ऐं प्रियंका गांधी तरफ़ां तालीम वारे वज़ीर जी इस्तीफ़ा नौजवाननि जी कामयाबी करार। लाहौर समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जलथल हिकु करे छॾियो। हर पासे पाणी पाणी। लाहौर, गुजरांवाला, हाफ़िज़ाबाद ऐं ॿियनि शहरनि में मुसलसल बरसात खां पोइ ज़िंदगी मफ़लूज। घरनि जूं बिछतियूं ऐं भितियूं किरण सबबि 30 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। चनाब ऐं रावी दरिया में चाढ़ सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। हज़ारे एकड़नि ते बीठल फ़सलुनि खे कापारी धक। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मिठी, नंगर पार्कर, चिल्हार, इस्लामपुर समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात। कोट, गुलाम मोहम्मद, नएं कोट ऐं ॿियनि शहरनि में बि वसकारो। नंगर पार्कर में वसकारे खां पोइ सियाहनि जी वॾे अंग में तफ़री। मागन ॾांहुं रुख। खेतर जे जाबलू पट्टीअ में वसकारे खां पोइ नएं काज में 6 फुट चाढ़। रोड ऐं रस्ता पाणी हेठि। 5 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुस्लिम लीग नून क़यादत खे पीपल्स पार्टी ख़िलाफ़ तकरारी बयाननि खां रोके छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक़ सां मुलाक़ात। ख़्वाजा साद रफ़ीक़ जे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बाबति बयान ते पीपल्स पार्टी जी गिनती ते सलाह मशवरा। क़ौमी मफ़ादनि सियासी इस्तेहकाम बाबति मशवरा जारी रखण जो फ़ैसिलो। आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ हक़नि ते पार्टी सरगर्मियुनि खे वधीक तेज़ करण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून खे इल्ज़ामनि बदिरां कारकर्दगीअ ते यकीन आहे। मुल्की मसइलनि जो हल क़ौमी ॿधी ऐं मुल्क खे अॻिते वठी वञण में आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बाबति नवाज़ शरीफ़ जे बयान खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मक़सदु हर कश्मीरी खे बराबरी जा हक़, इज़त ऐं मौक़िया फ़राहम करणु आहे।
बिलावल भुट्टो ज़रदारी हर कश्मीरी जी रोशनी बाख्तियार मुस्तक़बिल लाइ जदोजहद करे रहियो आहे। शाज़िया मरी नवाज़ शरीफ़ पंहिंजे ख़िताब में तारीख़ी शहर मीरपुर ख़ास ऐं संदसि लखे शहरनि जी तौहीन कई। मीरपुर ख़ास जो सिंध जी तारीख़, सक़ाफ़त, ज़राअत ऐं क़ौमी मईशत में अहम मक़ाम आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह पंजाब हुकूमत जे मुख़्तलिफ़ खातनि में करप्शन बाज़ार गरम आहे, जॾहिं त ॾखण पंजाब खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। मुमताज़ चांग दादू में संगावती तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल, संदसि मड़ई 2 भाइर ज़ख़्मी। टीबी अस्पताल कॉलोनी में पावर बिरादरी में झेड़े दौरान अशरफ पावर गोलियुनि ऐं डंडा लॻण सबबि मौत जो ख़ार, धुरियुनि में छिकताड़। लखी गुलाम शाह वेझो पुराणी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल, 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ अरबाब शहर में झेड़े दौरान ज़ख़्मी करमुल्ला सखर अस्पताल में दमधणी हवाले कयो। वाक़िए खां पोइ धुरियुनि में छिकताड़। ऐं शहदाद कोट में कारा इल्ज़ाम हेठि बीठो क़तल, ॻोठ अकरम जतोई में चाची भाइटे अफरोज़ जतोई नौजवान इम्तियाज़ शाह खे क़तल करे छॾियो।